दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव ख़ैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 2 वॉल्यूम 1635 ऐं 1998 में रिलीज़ आहे। ऐं हीअ एल्बम जेको आहे तमामु बहितरीनु आहे ऐं हितां ई मास्टर मंज़ूर जी शुरूआति थी। जीअं माना फेमस थींदो आहे माण्हू ऐं नाले चढ़ंदो आहे फ़नकार, हितां शुरूआति थी। ऐं हिन में काफ़ी सारा गीत सुठा आहिनि। मुंहिंजी पसंदि जो गीत तव्हांखे ख़बर आहे, ॿुधायां। मुमताज़ चांडे जी शाइरी आहे, अहिड़ा ॾुख ॾींदे जे मूंखे। ऐं दोस्तनि जा कमेंट्स जाम आहिनि, उहे शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे, गानो आहे आदि जो छलो ॾेई यार मुंहिंजी दिलि खणी वियो। सही। बादशाह अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस। हसन अहमद महर भाउ लिखियो आहे ग्रेट वीडियो। उनखां बाद वरी दोस्त आहे लियाकत अबड़ो साहब, उन लिखियो आहे पिराए प्रोडक्शन सखर जी न बल्कि लाड़काणे जी आहे। बिल्कुलु अदा लोक फनकार वारनि जी हुई, नाज़ प्रोडक्शन ख़रीद कई। मूंखां ग़लती थी वई ॿुधाइण में, बहरहाल वॾी महिरबानी। समरन अली चांडियो भाउ लिखियो आहे राजा रफ़ीक के। ऐं वरी हेठां लिखियो अथई त अदा आदीअ जो छलो ॾेई यार मुंहिंजी दिलि खणी वियो। हालांकि इहो कलाम थोरो डिफरेंट आहे, इन करे आऊं बि भुलिजी पियो हुउसि, पर ईअं ई आहे। उनखां पोइ दोस्त आहे, उन लिखियो आहे वेरी नाइस, कुझु असांजी बि फरमाइश पूरी कयो। अदा मुंहिंजो नालो फारूक आहे। वॾी महिरबानी फारूक भाउ, इनशाला तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं। ऐं एल्बम ते अॻिते हलण खां पहिरियां दोस्तनि खे ॿुधायूं त रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं कमु हे इन करे शुरू कयो आहे त काफ़ी दोस्तनि खे गाननि जी ख़बर हूंदी आहे, पर एल्बम जी ख़बर न हूंदी आहे त हीअ एल्बम आहे, इन में इहे ई कलाम आहिनि। काफ़ी दोस्त कमेंट्सूं बि पहिरियों कंदा हुया, मां कमु गाननि जो कंदो हुयुसि, त उन ते पुछंदा हुया मूंखां हीअ गानो कहिड़े एल्बम जो आहे, हीअ कहिड़े एल्बम जो आहे। सो उन खे ॾिसी करे मां हीअ कमु शुरू कयो आहे। इनशाला दोस्तनि काफ़ियुनि खे पसंदि आयो आहे, इनशाला तव्हांखे पसंदि ईंदो। हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा आहिनि, ऐं इन बारे में कुझु माना मालूमात जे हिसाब सां कमु कयो आहे। ऐं हाणे तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही मास्टर मंज़ूर जेको आहे हिते नाज़ प्रोडक्शन में वही तकिड़ो हिनखे वठी आयो ऐं हिनखे हिते माना तारीफ़ कराई, हिते मुआदो कराई त माना तूं हिते एल्बम कर, इनशाला तोखे कामयाबी ज़रूरु मिलंदी। ऐं हलूं था हिन जे पहिरीं गीत ॾे। पहिरीं गीत जो जेको ॿोल आहे उहो वही तकिड़े लिखियो आहे, त लिखियो अथई त चकर छा आहे। उन खां पोइ आहे सलीम चांडे जो कलाम आहे, सलीम चांडे जो कलाम आहे खाओ कसम प्यार जो। उन खां पोइ आहे वही तकिड़े जो वरी गीत आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं त न पुछ। उन खां पोइ ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे, गाने जा ॿोल लिखिया आहिनि जे माउ पीउ चवां त। उन खां पोइ आहे मस्तोई जी शाइरी आहे साईं कंहिंजे सहारे में तूं छोड़ गई, सिराइकी कलाम आहे। उन खां पोइ आहे बलोच साहब जो कलाम आहे, त लिखियो अथई त हल फ़ोटूं कढायूं, हल फ़ोटूं कढायूं। उन खां पोइ ॿियो गीत आहे जोखे पांधन जो गीत आहे। जोखियो पांधन तमामु बहितरीनु शाइरु आहे, मुंहुं जे पोइ जे माण्हू। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे अलाए छा हयाती मिली वञ। उन खां पोइ मुमताज़ चांडे जो अहिड़ा ॾुख ॾींदे जे मूंखे। उन खां पोइ बशीर अहमद जी शाइरी आहे ईद मुबारक यार ॾेई चवां। ऐं उन खां पोइ आहे बस इहो आख़िरी गीत हुयो। ऐं उन खां पोइ दोहिड़ा लिखियल आहिनि ॿिए फ़नकार जा। दोस्तों तव्हांखे एल्बम कीअं लॻो, उमेद आहे पसंदि ईंदो। ऐं मेन ॻाल्हि इहा आहे त हिते मास्टर मंज़ूर जो एॾो मासूम ऐं दर्दनाक आवाज़ु आहे। हीअ काफ़ी एल्बम ॾिना हिन में, पर बरखा में आवाज़ु थोरो मास्टर मंज़ूर जो चेंज थी वियो आहे। उमिरि जे हिसाब सां फ़नकार थोरो चेंज बि थींदो आहे। ऐं फस्ट टाइम त मासूम ई हूंदो आहे, आवाज़ बि दर्दनाक ई हूंदो आहे। सो इनशाला नेक्स्ट वीडियो में इकट्ठे आहियूं।